नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। बुलेटिन में अवां कई अहम ख़बर ॾींदा हलूं त सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त वालारियल कश्मीर बाबति भारत गॾियल क़ौमुनि जे ठाराउनि खे तस्लीम करण खां इनकार कयो। पाकिस्तानी हुकूमत कश्मीर मसइले खे आलमी सतह ते भरपूर नमूने उथारियो आहे। 50 सालनि खां पोइ कश्मीर मामलो सलामती काउंसिल में आणणु हुकूमत जी वॾी कामयाबी आहे। नए पार्लियामानी साल की शुरुआत स्पीकर असद कैसर की सदारत हेठ पार्लियामेंट जो गडियल इजलास जारी है, जंहिंमें वज़ीर आज़म इमरान खान, सेनेट चेयरमैन, पंजाब ऐं बलोचिस्तान जा गवर्नर, वॾा वज़ीर, सामूंडी फ़ौज जो सरबराह, वफ़ाक़ी ऐं ममलकती वज़ीर शरीक आहिनि। सदर आरिफ अलवी के ख़िताब दौरान इजलास में मुखालिफ धुर गोड़ शुरू करे ॾिनो। अपोज़िशन जमायतुनि पारां स्पीकर जी डाइस जो घेराव करे गो सिलेक्टेड गो जा नारा हया विया आहिनि। मुखालिफ धुर जे एहतजाज बावजूद सदर आरिफ अलवी पंहिंजो ख़िताब जारी रखियो। सदस्य वधीक चवणु हो त कश्मीर मसइले ते केतिरनि ई ॾहाकनि खां पोइ आलमी सतह ते बहस थियो। आलमी बिरादरी तस्लीम कयो आहे त कश्मीर मसइलो भारत जो अंदरूनी न पर इंसानी मसइलो आहे। कश्मीर बाबति अमरीकी सदर ऐं चीन जी कोशिशुनि जी भरपूर आजिया कयूं था। सदर डॉक्टर आरिफ अलवी जो चवणु हो त वालारियल कश्मीर में 9 लख शहरियुनि जी ज़िंदगीअ जी शदीद ख़तरा आहिनि। उन सूरत हाल में आलमी बिरादरी पारां अखियूं बंदि करणु दुनिया जे अमुन लाइ ख़तरनाक साबित थींदो। हुन जो चवणु हो त वालारियल कश्मीर भारत जो अंदरूनी मामलो नाहे। भारत आलमी कानून ऐं शिमला मुआहदे जूं भञकड़ियूं पियो करे। पाकिस्तान कश्मीरियुनि जी सियासी सिफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखंदो। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त वालारियल कश्मीर बाबति भारत गॾियल क़ौमुनि जे ठाराउनि खे तस्लीम करण खां इनकार कयो। पाकिस्तानी हुकूमत कश्मीर मसइले खे आलमी सतह ते भरपूर नमूने उथारियो आहे। 50 सालनि खां पोइ कश्मीर मामलो सलामती काउंसिल में आणणु हुकूमत जी वॾी कामयाबी आहे। नए पार्लियामानी साल की शुरुआत स्पीकर असद कैसर की सदारत हेठ पार्लियामेंट जो गडियल इजलास जारी है, जंहिंमें वज़ीर आज़म इमरान खान, सेनेट चेयरमैन, पंजाब ऐं बलोचिस्तान जा गवर्नर, वॾा वज़ीर, सामूंडी फ़ौज जो सरबराह, वफ़ाक़ी ऐं ममलकती वज़ीर शरीक आहिनि। सदर आरिफ अलवी के ख़िताब दौरान इजलास में मुखालिफ धुर गोड़ शुरू करे ॾिनो। अपोज़िशन जमायतुनि पारां स्पीकर जी डाइस जो घेराव करे गो सिलेक्टेड गो जा नारा हया विया आहिनि। मुखालिफ धुर जे एहतजाज बावजूद सदर आरिफ अलवी पंहिंजो ख़िताब जारी रखियो। संदसि वधीक चवणु हो त कश्मीर मसइले ते केतिरनि ई ॾहाकनि खां पोइ आलमी सतह ते बहस थियो। आलमी बिरादरी तस्लीम कयो आहे त कश्मीर मसइलो भारत जो अंदरूनी न पर इंसानी मसइलो आहे। कश्मीर बाबति अमरीकी सदर ऐं चीन जी कोशिशुनि जी भरपूर आजिया कयूं था। सदर डॉक्टर आरिफ अलवी जो चवणु हो त वालारियल कश्मीर में 90 लख शहरियुनि जी ज़िंदगी खे शदीद ख़तरा आहिनि। इन सूरत हाल में आलमी बिरादरी पारां अखियूं बंदि करणु दुनिया जे अमुन लाइ ख़तरनाक साबित थींदो। हुन जो चवणु हो त वालारियल कश्मीर भारत जो अंदरूनी मामलो नाहे। भारत आलमी कानून ऐं शिमला मुआहदे जूं भञकड़ियूं पियो करे। पाकिस्तान कश्मीर जी सियासी सिफ़ारती इख़लाक़ी हिमायत जारी रखंदो।